ॿारनि खे ॾिसण में जुमा मुबारक शहर मां तव्हांखे न ॿुधायो। ट्रैक्टर ट्राली हलायो तव्हां ॼाण हिकिड़ो ट्रैक्टर ॿियो ट्रैक्टर रीवो खपे तव्हांखे रीवो संग थी रहो नई मस्जिद बोली शरीफ। अस्सलाम वालेकुम गरीब जो संग दवा कहिड़ा हालनि खैरा खुश तबियत सही तो उम्मीद कयां सभु ठीकु हूंदा खैरनि रहंदा भाईजान। दरअसल ॻाल्हि इहा हुआ सो बूसड़ में वियासीं वेंदा ऐं थधि अची वियो आहे बिल्कुलु हाई लेवल जो थधि अची वियो आहे असां वटि ॻोठ में। तव्हांखे ख़बर हूंदी जे ॻोठ वारा हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी ॻोठ में मतिलबु सीउ बि सवेल ईंदो आहे गर्मी बि सवेल भई असांखे ॾंडो घणो ॾींदो आहे सीउ ऐं गर्मी। तव्हां ॿुधायो कमेंट कयो तव्हांजे थधि आई आहे या न आहे। सो पाण हाणे हलंदासीं किॾे बाइक कढी सेलत बछड़े जो रोज़ी करणु वणंदो आहे छा कयूं बछड़े जो रोज़ी क्यों बछड़े जो रोज़ी क्यों त बछड़ो वठूं बछड़ो कोन्हे मिला सड़दा। सो कौन सी पाई जाए ये वाली या फिर ये वाली या फिर वो अपना खाना खोलूं तो ये सही है आज यारो तकदीर आयो सिंधु देश। हाँ भाई त दुआ कयो बछड़ो वठूं खैरनि न। ॿी ॻाल्हि ॿुधायांव हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायांव हिन महीने में मुंहिंजी शादी अथव। मुंहिंजी न यार उसामा समीर वारो भाउ न आहे उसामा जेको उनजो शादी है। अल्लाह कसम की शादी तो ॿुधायो बूसड़ तो अची वञे सफ़ा ईअं दिल मतलब घबरा जाता है किसी की शादी सुनने के। हम भैया ना अभी तक चढ़े बैठे हैं क्या करें। चलो चलें। तो भाईजान हमारा हिकिड़े लिफ्ट ॾींदा ॿिनि ॼणनि जी। हलो संगत ॿी ॻाल्हि त तव्हां सभी भाइरनि खे ॾिसण में जुमा मुबारक शहर मां तव्हांखे न ॿुधायो ऐं सहेले तव्हां सोचींदा हूंदा वञी अछो वॻो वरी मिंट में झटके में ॿियो वॻो इहो असां वटि जादू सम्झो था। इहो छा सीना जो इहो शॉट मूं कल्ह रिकॉर्ड कयो स्टार्टिंग वारो हे ॿियो वरी जुमा मुबारक वारो स्टार्ट कयो छो जो कल 9 बजे मां वियुमि सेलर ते त राति जो 9 बजे पहुचो सफ़ा मतिलबु कमु खे थोरो बूसड़ अची वियो आहे। अॼु वरी जुमे जो भलारो ॾींहुं आहे त मां चयो भलारे ॾींहं सां भलारे व्लॉग जी स्टार्टिंग कई वञे। सो अल्हम्दुलिल्लाह ओयो तव्हांजे साम्हूं बिजली वारनि खे बूसड़ अची वियो मोबाइल चार्जिंग ख़तमु। त हाणे हलूं था कल्ह वरी गाॾी कढूं था मिलूं था। बूसड़ ट्रैक्टर ट्राली हलायो तव्हां ॼाण हिकिड़ो ट्रैक्टर ॿियो ट्रैक्टर रीवो खपे तव्हांखे रीवो ॾियूं। ट्रैक्टर हलायो था मां हिकिड़ो दफ़ो कार बि हलायो आहे कार। हलो कम खे छिकियूं थोरो टाइम थी वियो आहे 9 लॻी मतिलबु 8 मिंट। तो संगत हाणे संग थी रहो नई मस्जिद बोली शरीफ में। सो मतलब अञा कम फाइनल ना है थियो हे सोट असांजो पिरी प्यारो हेलो जी हेलो ॾिजे थो कैमरा खां वीचारो नज़ारा ॾिसो। सो पाण हाणे नमाज़ वमाज़ पढ़ी आहे हाणे हलंदासीं घर जी तरफ़। संगत तव्हांजी हाणे वापसी आहे घर जी तरफ़। घर वरी घर खां पोइ सेलर रोज़ी बछड़े जो रोज़ी चला भरपूर स्पीड में भरपूर स्पीड में।
कार्ड पंहिंजो सारी जो लाभारो मतिलबु कटे रखियुनि मतिलबु सारी जो लाभारो त संगत ॻाल्हि इहा हुआ मूंखे आहे थोरो बूसट थोरो न पर हुन सवाइ जो बूसट सम्झो तव्हांजो कमु आहे यार निभाॻो थी वियो सफ़ा क़ुर ॾिसो हा ॾिसो चरियो आहे न मां हा ॾिसो किथां पोइ लोणो हणी ॾिसो पोइ परेशान कयो अथई रूबरू अलाह कसम सारियूं दारियूं सफ़ा परेशान ॾिसनि था परेशान इहो बाक़ी इहो हाणे पाण हुन सेलर ते रोज़ी बछड़े जो कीअं वरी मिलूं था त संगत सॉरी माज़रत छो जो कल्ह मुंहिंजो व्लॉग कोन आयो ॿी ॻाल्हि त मतिलबु बूसट इहो आहे जो हाणे हिनमहिल 9:40 था थियनि मां कांइ बि हितां न मिलियुमि वरी हाणे डायरेक्ट हिन में तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था मूंखे केॾो बूसट आहे मतिलबु वॾो कमु सभु वधी वियो आहे त मग़ज़ु फिरे थो कमु असल में मुंहिंजे लाइ कुझु बि न आहे जेको मुहारो कमु आहे न मुंहिंजे लाइ कुझु बि न आहे फूक जे बराबरि आहे पर बूसट न मूंखे कांटे होॾे थो भॼां डिस्टर्ब थो थी वञे मतिलबु माइंड हिकिड़े हंधि नथो रहे इंशाल्लाह मां त वॾी भरपूर कोशिशि थो कयां त को व्लॉग ठहे तव्हां यारनि जे साम्हूं अचां पर हाणे छा कयां यार तव्हांखे हिकिड़ी शइ ज़रे ॾेखारणो नथो चाहियां न ईअं हर भर मूंखे ॾिसो ई न वरी चयो यार वांदो आहे ज़रे बसि हिते कांटे ते वेठो आहे हुते वेठो आहे इहो ई बूसट आहे न केॾे निकिरां थो वरी सेठियुनि खे बूसट फोन जे मथां फोन न भाउ किथे ई पुॼ दुआ कयो 2 महीना न बाक़ी 1.5 महीना 11 महीनो थियनि स्टार्ट थी वियो 12 महीनो पहिरें महीने में इंशाल्लाह वरी आज़ाद पखी जीअं घुमंदा फिरंदासीं ईअं वरी को का परवाह ई न आहे सो उमेद कयां थो करणु न खपे उमेद करणु त न खपे पर उमेद कयां थो मुंहिंजो व्लॉग अॼोको व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो जे सुठो लॻो अथव पसंदि आयो अथव त महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा कमेंट कयो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾियो ऐं असांखे हाणे इजाज़त ॾियो त असां बूसट नमाज़ कोन पढ़ी आहे सोमाणी जो हिनखे वरी एडिट कयूं थोरो घणो मुंहिंजे ख़्याल में नंढो ठहंदो अॼु सो हिनखे एडिट कयूं वरी थंबनेल वग़ैरह इहो मथे सूर वरी टाइटल इहो वरी विझूं वरी हणूं वरी पोस्टिंग ते रखूं वरी शेड्यूल हणूं वरी थी वञे वरी पोइ मतिलबु मथियो सूर ख़तमु थिए So, mashallah, done with assalamu alaikum for you, my all viewers. Sorry, बहुत सारी मतलब दोस्ती भाई प्यार ऐसा गलत न समझो ठीक है माशाल्लाह.